ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 72 अध्याय जे बे भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर अर्जुन ऐं भीमसेन टेई ॼणा गॾिजी जरासंध वटि अची पहुचनि था ऐं श्री श्याम सुंदर जरासंध खे हिकिड़ी कथा ॿुधाए थो त हिकिड़ो ब्राह्मण माघ महीने में पखियुनि खे जलण वास्ते जंगल में निकितो हो। सो अचो त अॼु पाण उन कथा खे श्री सुखदेव जी जे मुखां ॿुधी लाभ प्राप्त करियूं। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 72 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, श्री कृष्ण जरासंध के चवण लगा, हिकिड़े भेरे हिकु कबूतर हिकु बील जे वास्ते अहिड़ी तरह पंहिंजा प्राण ॾेई तरी वियो हो। ॻाल्हि कुझु हिन रीत आहे त हिकिड़ो बेल माघ महीने में पखियुनि खे जलण वास्ते जंगल में वियो, पर बरसात ऐं तूफ़ान जे करे को बि पखी उन खे न मिलियो। जॾहिं हू सर्दी ऐं बुख खां व्याकुल थी पंहिंजे घर मोटण लॻो, तॾहिं उन जी नज़र वञी हिकु कबूतरीअ ते पई, जा सर्दीअ खां ज़मीन ते बेहोश पई हुई। हिन बेल उहा कबूतरी त खईं, पर राति हुअण ऐं सर्दी पवण जे करे हू वधीक न हली उते ई हिकु वण जे हेठां वेही रहियो। जॾहिं अधु राति जो उन कबूतरीअ जो पति जो उन वण ते वेठो हो, सो पंहिंजी स्त्रीअ खे यादि करे सॾणु लॻो, तॾहिं कबूतरीअ होश में अची चयो त हे स्वामी, हाणे तोखे मुंहिंजे लाइ को बि सोच करणु न घुरिजे, बल्कि हिन बुखायल मुसाफ़िर जो दुख जो सर्दीअ ऐं बुख खां व्याकुल आहे, सो धर्म ऐं दया जी वाट सां छॾाइणु घुरिजे। इहा ॻाल्हि ॿुधी कबूतर खे बि ज्ञान थियो। हू किथां खां बरंदर काठी खणी आयो। उहा काठी उन बेल जे अॻियां पंहिंजी चुंभ मां केराए वरी चोंब सां कख काना मेरे ॿारे उन बेल जी थधि त घटि कई, पर पोइ बि कबूतर खे संतोष न आयो। उन जी मुराद हुई त मुसाफ़िर अञा वधीक ख़ुशि रहे, तंहिं करे हिन पाण खे खणी अगन देवता जे हवाले कयो। बेल उन कबूतर खे खाई ॾाढो ख़ुशि थियो। उते कबूतरी बेल खे अर्ज़ु कयो त साईं, जीअं मुंहिंजे पतीअ खे खाई ख़ुशि थिया आहियो, तीअं मूंखे बि खाओ, छो त बिना पतीअ जे स्त्रीअ जो रहणु व्यर्थ आहे। अव्हां जी बुख जी तृष्णा बि वधीक मिटबी। जॾहिं बेल कबूतरीअ खे बि खाई पंहिंजी बुख लाथी, तॾहिं परमेश्वर उन्हनि ॿिन्ही पखियुनि जो एतिरे क़दुरु धर्म ॾिसी उन्हनि खे वेंकुंठ ॾांहुं घुराइण वास्ते विमाण मोकिलियो। पर हिननि ॿिन्ही पखियुनि जी जीव आत्मा पारखदनि खे वेनती कई त पहिरियां ई बेल खे उन विमाण ते चाढ़ियो त पोइ असां चरूं। आख़िर बेल खे बि पाण सां विमाण में चाढ़े वेंकुंठ ॾांहुं वठी विया। तंहिं खां सवाइ तो ॿुधो हूंदो त
राजा हरिश्चंद्र अहिड़ो धर्मात्मा हो जंहिं पंहिंजो राज ऐं माल परमेश्वर जे नाले ब्राह्मणनि खे ॾिनो, जंहिं करे अॼु ॾींहुं ताईं उन जो जस संसार में पखिड़ियल आहे। पोइ प्यारा भक्तों, श्री श्याम सुंदर जरासंध खे थोरे में उन जी कथा ॿुधाए थो त हिकिड़े समय राजा हरिश्चंद्र जे राज में ॾुकार पवण करे रहित ॾाढी दुखी थियण लॻी। राजा गहना ऐं सभु माल पंहिंजो विकिणी प्रजा खे पालियो। एतिरे क़दुरु सभु धन पंहिंजो ख़र्च करे छॾियो जो वटसि कुझु बि न रहे। हिकिड़े ॾींहुं शाम जे वक़्तु स्त्रीअ समेत बुखायल वेठो हो त उन वक़्तु विश्वामित्र रखेश्वर राजा जे धर्म जी परीक्षा वठण वास्ते उते अची चवण लॻो त हे राजन, मूंखे इच्छा मूजिबि धन ॾेई कन्यादान जो फल वठ। राजा अंदरि घर में वञी जेको कपिड़ो या शइ संदसि तोरे पुट ऐं ज़ाल जी हुई सा आणे रखेश्वर खे ॾिनी। पर विश्वामित्र चयो त महाराज, मुंहिंजो एतिरे मां कारज न थींदो। इहो ॿुधी पंहिंजा बाना ऐं बानियूं विकिणी उहे रुपया बि विश्वामित्र वटि खणी आयो। उते राजा राणी ऐं पुटुस वटि फ़क़ति हिकु हिकु कपिड़ो वञी रहियो। तॾहिं बि विश्वामित्र चयो, राजा जी, एतिरनि रुपयनि मां बि मुंहिंजो कमु न थींदो। मूंखे तो जहिड़ो ॿियो को धर्मात्मा संसार में ॾिसण में कोन थो अचे, तंहिं करे तो जहिड़े सखी राजा खे छॾे ॿिए कंहिं खां वञी घुरां। इहा ॻाल्हि ॿुधी राजा हरिश्चंद्र विश्वामित्र खे पाण सां वठी चंडाल जे घर वञी उन खे चयो त तूं पाण वटि मूंखे गिरवी रख। उन जी अयूज़ हिन रखेश्वर महाराज खे संदसि इच्छा मूजिबि रुपया ॾे। इहो ॿुधी चंडाल चयो, तूं राजा थी भला कीअं मुंहिंजी टेहल कंदे ऐं कीअं राजस ऐं तामस मन मां कढंदे। तूं राजा तेज ऐं बल वारो आहीं, पर मुंहिंजी टेहल आहे महानीच। ॿुध, हे राजा, तोखे मसाण में रही मुर्दनि तां पैसा वठी मुंहिंजे घर पहुचाइणा पवंदा ऐं मुंहिंजे मकान जी चौकीदारी करणी पवंदी। जे तूं ईअं कंदे त मां हिन ब्राह्मण खे जेके घुरे थो से पैसा ॾेई तोखे गिरवी रखां। इहा ॻाल्हि ॿुधी राजा हरिश्चंद्र चयो त तमामु चङो, मां इहे ॿई तुंहिंजा कम साल ताईं कंदसि। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 72 अध्याय जो 3 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।